सदर आसिफ अली ज़रदारी सां JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान मुलाक़ात कई आहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी बिलावल हाउस में मुलाक़ात दौरान PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पिणु शरीक हुयो। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में 27वीं आइनी तरमीम ते मुशावरत कई वई। अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया त सदर आसिफ अली ज़रदारी सां JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान मुलाक़ात कई आहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी बिलावल हाउस में मुलाक़ात दौरान PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पिणु शरीक हुयो। मुलाक़ात में 27वीं आइनी तरमीम ते मुशावरत कई पई वञे। ही अहम मुलाक़ात थी आहे कराची में बिलावल हाउस ते सदर आसिफ अली ज़रदारी सां JUI सरबराह मुलाक़ात कई आहे। इन हवाले सां नाज़रीन अवांखे अपडेट कयूं पिया त सदर आसिफ अली ज़रदारी सां JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान मुलाक़ात कई आहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जे बिलावल हाउस में मुलाक़ात दौरान PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पिणु शरीक हुयो। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में 27वीं आइनी तरमीम ते मुशावरत कई वई।